नाज़रीन, मलीर में असांजे नुमाइंदे सजाद शाह मौजूद मलीर जी क़दीम वसंदी ॻोठ जुमू हमायती में अधु सदी खां क़ाइम प्राइमरी स्कूल ज़बून हालीअ जी शिकार बणी हुई है, जंहिंजे करे स्कूल में पढ़ंदड़ 200 ॿार ऐं 6 उस्ताद हर वक़्तु ख़ौफ़ में वरतल रहनि था। प्राइमरी स्कूल जे हेड मास्तरियाणी परवीन मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधाए तो हिन स्कूल में 100 खां वधीक नियाणियूं तइलीम हासिल कनि थियूं। स्कूल जी निधणकाई जो अंदाज़ो इन ॻाल्हि मां लॻाए सघिजे थो त चोर स्कूल मां दरियूं, बिजली जूं तारूं ऐं पखा पटे लाहे विया आहिनि। चोरीअ जी पुलिस में रिपोर्ट बि कई, पर पुलिस को बि तहरीक न वरितो। ॿार हिन वक़्तु कहर जहिड़ी गर्मी में बग़ैर छित वारे कमरनि में पढ़ाई करण ते मजबूर आहिनि। प्राइमरी स्कूल जुमू हमायती जी ज़बून हाली जो तइलीम खाते खे नोटिस वठणु घुरिजे त जीअं मासूम ॿारनि जूं ज़िंदगियूं बची सघनि। सजाद शाह, STV न्यूज़, मलीर। मसले हैं, पानी का भी मसला है, बिजली का भी मसला है और छत टूटने का भी मसला है। प्लीज़ हमारे स्कूल के मसाइल हल करें।